मस्जिद जो मुज़ावर भी हुयो उन जी शान में कुछ अशियार इन गुनाहगार लिखिया। शायर फरमाए तो हुयो नूर पुरज अंदर साईं ममद ने कोई कड़ो कई दीन जी ममद ने का खिदमत माणू वडो गो मिठड़ो जो सुभान साईं ममद ने कोई कड़ो कई दीन जी ममद ने का खिदमत माणू खिदमत माणू वडो गो मिठड़ो हुई दीन मुस्तफा जी उण तुण जेके सदाई कदो कुरान साहब मोहब्बत हाफिज सदा सजाई हाफिज सदा सजाई महबूब मिठड़ो माणू दिल जो छोई उजरो कई दीन जी ममद ने का खिदमत माणू वडो मिठड़ो हुयो नूर पुरज अंदर साईं ममद ने कोई कड़ो कई दीन जी ममद ने का खिदमत माणू वडो मिठड़ो सादो सचो खरो हो हक जो सदाई खामी के सान बाण बोले मुर्गी करे कलामी मुर्गी करे कलामी सादो सचो करो गो हक जो सदाई खामी के सान बाण बोले मुर्गी करे कलामी मुर्गी करे कलामी मोहब्बत जमण विराए हलियो वयो हो तकड़ो कई दीन जी ममद ने का खिदमत माणू वडो गो मिठड़ो जेकॾहिं मुंहिंजो दोस्त अज़ीज़ तूं बि अहिड़ा कम कंदे अची पंजे वक़्त असां सां तूं गॾिजी निमाज़ पढ़ंदे असां सां खिली ॻाल्हाईंदे असां सां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ लाइन ठाहींदे क़ुरान करीम पढ़ंदे अल्लाह जो ज़िक्र कंदे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हर पाड़े वारनि सां सही हलंदे मां कसम खणी ॻाल्हि थो चवां मां कसम खणी ॻाल्हि थो चवां मुंहिंजे करीम रब मूं गुनहगार खे अहिड़ी त दिलि ॾेई छॾी आहे जेको हाफ़िज़ अब्दुल क़दीर सां दिलि रखंदो आहे उन सां घुमंदो आहे फिरंदो आहे लाइन ठाहींदो आहे जॾहिं उन दुनिया में हूंदो आहे उन जो ज़िक्र कंदो आहे जॾहिं दुनिया छॾे वेंदो आहे क़बर में नहीं पवंदो आहे उनखे कोन छॾींदो आहे ज़िक्र कंदो आहे उन्हनि खां सुभान अल्लाह जो जवाब वठी करे जंहिंजे शान में शायरी कई हुयमि उनखे पुचराईंदो आहे उनखे बख़्शींदो आहे उनजे रूह खे इसाले सवाब ॾींदो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मोहम्मद नेक ॾिसो मूरो साहब केॾो न बहितरीन असांजो दोस्त प्यारो दोस्त हुयो उन असां सां घुमियो फिरियो खाधो बि असां सां निमाज़ भी पुठियां पढ़ंदो हुयो और मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वो दीन जी भी खिदमत कंदो हुयो बचड़नि जी भी खिदमत कंदो हुयो इन मस्जिद जी भी खिदमत कंदो हुयो उन जे शान में कुछ शायरी कई आहे तव्हां भी ॿुधंदा हो ॿिया भी ॿुधनि था ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ घणा माण्हू जे शायरी ॿुधी हूंदी मूंखे जवाबु ॾियो उन्हनि सुभान अल्लाह जो जवाबु ॾिनो हूंदो या न ॾिनो हूंदो मूंखे जवाबु ॾियो ॾिनो हूंदो उम्मीद आहे न त उन्हनि जवाबु ॾिनो हूंदो केॾो न सवाबु आहे पोइ छो कोन थो अची मस्जिद में छो कोन थो अची ज़िक्र छो कोन थो करी यारी शरीफ़ ते छो कोन थो अची ॾिस होटलूं भरियूं पियूं आहिनि मस्जिदूं वीरान लॻियूं पियूं आहिनि मस्जिद में वञ ॿ माण्हू बीठा आहिनि हिकिड़ो पोड़ो ॿियो नंढड़ो ॿ माण्हू बीठा आहिनि आहे बि नंढड़ो होटलुनि ते वञ पोड़ा पक्का कच्चा जवान नंढड़ा ॿार टोटल
अबे जी भी उन्हनि खे इजाज़त हूंदी आहे त वञ भले होटल ते वञ। पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे औलाद खे इन न छॾ, आवारा न छॾ। इहो तुंहिंजो औलाद सुभाणे कीअं थींदो जो तोखे पादराणी घर मां कढंदो। तूं केॾी महिल मुलनि जे दरवाज़े ते साईं वारो कयो तावीज़ हुजो, साईं वारो कयो हीअं कयो, साईं वारो कयो मूंखे पुट मार ॾिनी आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ लाइ बि पंहिंजी अहिड़ी ठाहियो, लायो पंहिंजी अहिड़ी ठाहियो जो दुनिया में हुजो त बि तव्हांजो ज़िक्र हले, जॾहिं दुनिया छॾियो पोइ बि तव्हांजो ज़िक्र हले। छो त अल्लाह जो वाइदो सचो आहे। सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा, मां करीम रब वाइदो थो कयां, मां करीम रब उन सां वाइदो थो कयां जे अमल कयो ऐं साले अमल कया, भला कम कया, त उन जे लाइ हिन दुनिया जे माण्हुनि जे दिलनि जे अंदरि उन्हनि जे लाइ मोहबत उनखे पैदा करे छॾींदुसि। पोइ कयूं न अहिड़ो कमु। शाइर फरमाए थो, अरबी अजीब साबू मोहबत घणी हो रखंदो, उन जे फिराक में बस वेठो घणो रोंदो, वेठो घणो रोंदो। अरबी अजीब साबू मोहबत घणी हो रखंदो, उन जे फिराक में बस वेठो घणो रोंदो, वेठो घणो रोंदो। आशिक सचो पचो हो अंदाज़ जे जो अखरो, कई दीन जी ममद नेक ख़िदमत माण्हू वॾो मिठड़ो हुयो नूर जे अंदर साईं ममद नेक हिकिड़ो, कई दीन जी साईं ख़िदमत माण्हू वॾो मिठड़ो।